61F 1F जेको आइन जी 62 आहे उन में 1F में नाहिली जी तशरीह थियल न हुई त पोइ अदालत सगोरी में एपेक्स कोर्ट सुप्रीम कोर्ट हुन ज़माने में इहो पोइ तशरीह करे ॿुधाई त साईं हिते जेको नाहिली जो तसवुरु आहे उहो ताहयात आहे। ठीकु थी त इहो तसवुरु थियो त नवाज़ शरीफ़ आई सो लेकिन पोइ हीअ जेको PDM सरकार आई हिन एक्ट जे ज़रिए उन में इहो चेंज कयो त भई नाहिली जो जेका तशरीह आहे नाहिली जिथे बि लफ़्ज़ अचे उनखे तसवुरु कयो वञे त 5 साल लाइ थियल ताहयात नाहिली वारी ताहयात नाहे। लेकिन जेके लीगल एक्सपर्ट्स आहिनि कल्ह खां वठी इन ॻाल्हि ते झोटापट लॻी पई आहे आइनी माहिरनि जी त सुप्रीम कोर्ट छाकाणि त इहा तशरीह करे चुको आहे त हीअ ताहयात आहे पार्लियामेंट चए थो त न इहो जेको आहे 5 साल आहे। तंहिंजे करे जॾहिं इलेक्शन कमीशन जे साम्हूं इहो मखमसो ईंदो त हिन मखमसे में इलेक्शन कमीशन लाइ थोरो फ़ैसिलो करणु ॾुखियो हूंदो त हू सुप्रीम कोर्ट जो तशरीह मञे या जेको ताज़ो पार्लियामेंट एक्ट पास कयो आहे। कल्ह जेको फ़ैसिलो आयो उनमें फ़ाइज़ ईसा साहब ऐं जेको जुडिशरी जो मूड नज़र आयो त पार्लियामेंट बालदस्ता अगरि को अहिड़ो को फ़ैसिलो अचे थो त पार्लियामेंट जी सुप्रीमेसी आहे सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट खां मथां न आहे इहो कल्ह के फ़ैसिले में क्लैरिटी सां वाज़े थियो। तंहिंजे करे अगरि हिन जेका जी स्पिरिट हुई कल्ह के फ़ैसिले जी रूह हुई उनजे तनाज़ुर में ॾिसूं त पोइ लॻे थो त छाकाणि त पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट जी तशरीह खां पोइ हिकिड़ी चिटो करे छॾियो आहे त नाहिली जो मतिलबु 5 साल हूंदी आहे। तंहिंजे करे हाणे सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे उहो पासीरो थी वियो छाकाणि पार्लियामेंट बालदस्त आहे पार्लियामेंट सुप्रीम आहे। तव्हां हीअ त जा लीगल पासा आहिनि हीअ कानूनी माहिरनि जेसिताईं हंधि कनि जेसिताईं वञी किथे ॻाल्हि ते ठहंदा कोन ज़ाहिर आहे हीअ जेको तारड़ साहिबु आहे ज़ाहिर शहबाज शरीफ़ साहिब जे ज़माने में नवाज़ लीग जो वज़ीर कानून हो त हिन जी तशरीह को ग़ैर जानिबदार तशरीह न आहे। अच्छा लेकिन तव्हां सभई मां ॾिसां थो मीडिया एक्सपर्ट सभु ॻाल्हि कनि पिया नवाज़ शरीफ़ खे फ़ाइदो थींदो न थींदो अलाए छो पाण सभु इहो विसारियूं पिया त नवाज़ शरीफ़ खे त फ़ाइदो या नुक़सानु जेको थींदो उहो ई साॻियो फ़ाइदो जहांगीर तरीन खे फ़ाइदो या नुक़सानु थींदो। सो हाणे पाण हीअ चिटो कयूं त सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ न आहे जहांगीर तरीन साहिबु सेम फ़ैसिलो आहे JT बि आहे सिर्फ़ु NS न आहे नवाज़ शरीफ़ जहांगीर तरीन जेको नसीब जो हिसो आहे उहो ॿिन्ही जो आहे छाकाणि त ॿई साॻे हुन में ताहयात या 5 साल वारी ॻाल्हि में फिट अचनि था। हाणे पाण इहो ॾिसूं था त मुल्क जी तारीख़ में कानूनी जीअं मूं चयो उहो त कानूनदान ॼाणी पाकिस्तान जी तारीख़ में जॾहिं कुझु फ़र्द मनपसंदि थींदा आहिनि सिलेक्टेड थींदा आहिनि या मनपसंदि थींदा आहिनि त पोइ उन्हनि जे लाइ जेके माज़ी में रुकावटूं या रंडकूं पैदा कयूं वयूं हूंदियूं आहिनि उहे पोइ सफ़ाया बि थींदा आहिनि उनजा। मियां नवाज़ शरीफ़ साहिब लाइ छा सफ़ायो माज़ी में न थियो ज़ाहिर आहे हुन ते हाईजैकिंग जो केस हो सज़ा याफ़्ता हो उहो जलावतन वियो पोइ अलाए किथे वियो केस सभु ख़तमु थी वियो। सो ईअं थींदो आहे असां वटि कल्ह जो ॾोहारी अगरि हयात हुजे अॼु जो प्राइम मिनिस्टर इहो त को अजीब ॻाल्हि आहे त हिन महिल अगरि पाण पॉलिटिकल सीन ते ॾिसूं त मियां नवाज़ शरीफ़ ऐं जहांगीर तरीन ॿई जेके आहिनि हींअर पसंदीदा जी लिस्ट में आहिनि। शक न आहे नवाज़ शरीफ़ बि जेको आहे हींअर सरकारी दुनिया जी फेवरेट आहे ऐं जहांगीर तरीन त आहे। सो क्वेश्चन इहो आहे हिते जेको मखमसो आहे त अगरि हींअर पाण कल्ह के फ़ैसिले जी तशरीह इहा कयूं त भई नवाज़ शरीफ़ खे फ़ाइदो न पियो थिए त माना जहांगीर तरीन खे बि न पियो थिए ज़ाहिर आहे पोइ ॿिन्ही खे न पियो थिए त इहो ज़ाहिर आहे हींअर इस्टेब्लिशमेंट जेका हिन ॿिन्ही पंजाब में त हीअ ॿ रोल प्ले कंदा न वॾो पीपल्स पार्टी या JUIF या MQM या हीअ जेके आहिनि इहे त पंजाब में घणो हिननि जो रोल न आहे रोल किरदारु आहे हिन ॿिनि जमातुनि जो या मुस्लिम लीग नून जो या वरी ॿी जेका PTI खे हिट कंदी उहो IPP जहांगीर तरीन सो ॿिन्ही जे अॻुवाणनि खे नाहिल मसइलो आहे कानूनी न सियासी मसइलो आहे। अच्छा लेकिन अगरि ॿिए रुख खां ॾिसूं
जेका ॻाल्हि पाण अक्सर कंदा आहियूं त बाबा मियां नवाज़ शरीफ़ साहिबु माज़ी में इस्टेब्लिशमेंट सां ठहंदो बि रहियो आहे वढ़ंदो बि रहियो आहे तंहिंजे करे हिन जी कारपत जेका आहे मियां साहिब जी उहो भरोसे लाइक़ु न आहे त सुभाणे वरी इक़्तिदार में अची वरी अटकी पियो त छा कंदासीं तंहिंजे करे इहा ॻाल्हि आउं अक्सर कंदो आहियां त भई नेक्स्ट प्राइम मिनिस्टर बि शहबाज़ शरीफ़ जे थियण जा इम्कान वधीक आहिनि त सवाल हर कोई इहो मुंहिंजे ज़हन में बि हूंदो सभई सवाल कंदा त भई पर अगरि भाउ वॾो अचे बि पियो ऐं इलेक्शन बि विढ़े थो त हुनखे कीअं रोकींदा प्राइम मिनिस्ट्री खां हीउ तरीक़ो आहे बाबा तव्हां नाहे छा कयूं साईं असां त तव्हांखे ठाहिण लाइ असांजी अखियूं थधियूं भई यासर साहिबु तव्हां उमिरि अगरि नाहिया त मतिलबु नाहियल आहियो तव्हांखे कीअं ठाहियूं सर असांजी ॾाढी ख़्वाहिश आहे पर पोइ उन सूरत में जहांगीर तरीन जी कुर्बानी बि ॾियणी पवंदी एग्जैक्टली पोइ इहो वरी इमरान खान लेकिन इहो छा पहिरियों दफ़ो थींदो यस एग्जैक्टली पहिरीं बि जहांगीर तरीन साहिब जी कुर्बानी त वरिती वई न जी हा। नवाज़ शरीफ़ खे नाहिल करार ॾिनो त मोट बैलेंस करण लाइ जी हा इमरान ख़ान खे नाहिल न करार ॾिनो वियो जहांगीर तरीन खे नाहिल करार ॾिनो वियो बैलेंसिंग थी न उन ज़माने यस में यस त भई सभिनी लाइ तराज़ू बराबरि आहे जी हा त छा हिकु दफ़ो वरी जहांगीर तरीन साहिब जी अज़ीम त मुफ़ादात में कुर्बानी वरिती वेंदी इहो $1 बिलियन जो सुवालु आहे सो आउं चाहियां थो त जेको क़ानूनी पासा आहिनि उहे क़ानूनदान ॼाणी ऐं त हुनजो जेको सियासी पासो ॾिसां पियो उहो मूं गुज़ार कयो